अस्सलामु अलैकुम। सिंधी नाटकनि में सभई अदाकारनि पंहिंजे फ़न खे तमामु घणो ओज ॾियारायो ऐं उन्हनि मां मंसूर बलोच बि सिंधी नाटक जी दुनिया खे तमामु घणो ओज ॾियारायो आहे। जॾहिं दीवारे में हाशिम ख़ान जो किरदारु ऐं झंगल में मेहरान ख़ान जो किरदारु कयाई त संदसि अदाकारी ॾिसण लाइ सिंधवासी पंहिंजा कमकार छॾे टेलीविज़न आॾो वेही नाटक ॾिसण लाइ इंतज़ारु कंदा हुआ। अहिड़ीअ सिंध जे अज़ीम अदाकार मंसूर बलोच 1944 ईस्वी धारे रईस अब्दुल्ला ख़ान लुंड जे घर नवाब शाह जे ॻोठ बुछड़ी 60 मेल में जनमु वरितो। संदसि वालिद पंहिंजे लुंड कबीले नवाब शाह जो चङो मुड़ुसु हो जेको पंहिंजे राज भाग जा फ़ैसिला वग़ैरह कंदो हो। मंसूर बलोच अहिड़े माहौल में अखि खोली हिन इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिलु कई। अॻिते हली वधीक तालीम नवाब शाह कॉलेज मां हासिलु कयाई। उन दौरान ई खेसि अदाकारी जो शौक़ु जंहिंजो सबबु खेसि दिलीप कुमार जी फिल्म तराना ॾिसण खां पोइ फ़नी दुनिया में अचण जो वधीक शौक़ु पैदा थियो, जंहिं सबबु हू PTV कराची सेंटर ते आयोजित। शुरूआत में खेसि तॾो की PTV जे माहौल सबबु कमु मिलण में खोर साड़ी ॾुखियायूं पिणु पेश आयूं, पर हिन हिमथ न हारी खेसि 1970 ईस्वी धारे मिर्ज़ा कलीज बेग जे लिखियलु नाटक इंक्वायरी ऑफिसर खां पंहिंजे फ़नी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो, जेको नाटक तमामु घणो मक़बूल वियो, जंहिं सबबु हिन लाइ PTV जा दरवाज़ा खुली विया। उनखां पोइ मंसूर बलोच ड्रामा सीरियल शाम, गिफ्ट, तलाश ऐं ॿियनि में पंहिंजे फ़न जो भरपूर मुज़ाहिरो कयो। मंसूर बलोच खे दीवारे में हाशिम ख़ान ऐं ड्रामा सीरियल झंगल में मेहरान ख़ान जे किरदारु ऐं संदसि ले जी दुनिया में तमामु घणी मक़बूलियत ॾियारी ऐं दीवारे ऐं झंगल ड्रामे ते खेसि केतिरा ई एवार्ड मिलिया। जॾहिं त संदसि ड्रामो दीवारे या झंगल PTV ते हलंदा हुआ, संदसि ड्रामे ते कयल किरदारनि ते ॾिसण लाइ माण्हू पंहिंजा कमकार छॾे टेलीविज़न साम्हूं वेही रहंदा हुआ। तॾहिं निजी TV सेंटर न हुजण ऐं अकेली PTV सेंटर जे सबबु संदसि ड्रामनि खे सॼे मुल्क में त पज़ीराई मिली, पर पाड़ेसी मुल्कनि में बि पिणु संदसि अदाकारी जी हक़ पइजी वई। संदसि पहिरीं फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण में हिन पंहिंजी सलाहियतनि जो मुज़ाहिरो कयो, जंहिं बाद सिंध जे नाले वारे फिल्मी हिदायतकार शाह असद जी ठाहियलु सिंधी फिल्म शहीद में मंसूर बलोच जे किरदार खे तमामु घणी मोट मिली ऐं शहीद फिल्म मंसूर बलोच जी सुञाणप बणिजी वई, छाकाणि त शहीद फिल्म कहाणी ऐं मौज़ूअ जे हवाले सां तमामु घणी मक़बूलियत माणी ऐं सिनेमा ते माण्हुनि जा अंबोह संदसि फिल्म ॾिसण लाइ ईंदा हुआ। ईअं ई मंसूर बलोच लाइ सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ में रस्ता खुलंदा विया, जे बाद पंहिंजे वक़्त जे बदनाम धाड़ेल परू चांडियो धाड़ेल ते शाह असद जी ठाहियलु फिल्म परू चांडीअ में धाड़ेल जे किरदार खेसि पुरस्कारनि में हिकु अलॻि जॻह ठाहे ॾिनी। उन वक़्त जा वॾे में वॾा धाड़ेल बि संदसि परू फिल्म ॾिसण लाइ सिनेमानि ते कब्ज़ो करे संदसि फिल्म परू ॾिसण में पिणु ईंदा हुआ। उन फिल्म खे बि तमामु घणी अवामी मक़बूलियत मिली ऐं मंसूर बलोच जी अदाकारी संदसि फ़नी दुनिया में ओज वारे पासे वधंदी वई। उन दौरान मंसूर बलोच सिंधी फिल्म ऐं TV जी दुनिया खां हिकु विख अॻिते वधाईंदे वधीक शोहरत हासिलु करण लाइ लाहौर जो रुख़ कयो। हिन ड्रामा सीरियल किनारा में पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। इस्लामाबाद मां प्रोड्यूसर समी बलोच जे ड्रामा सीरियल ख्वाब ऐं रास्ते में फ़न जो भरपूर मुज़ाहिरो कयईं, जेको मंसूर बलोच जा PTV तां आख़िरी नाटक साबित थियो। मंसूर बलोच जी आख़िरी पंजाबी फिल्म ज़िद्दी गुजर आहे ऐं संदसि फिल्म पेजारो ग्रुप अणपूरी रहिजी वई। मंसूर बलोच खे दीवारे ड्रामे ते सदारती अवार्ड सां 1984 ईस्वी में नवाज़ियो वियो। हिन पंजाबी ऐं उर्दू फिल्मुनि में रोटी, काला पानी, काली चोर, ज़िंदगी, इंटरनेशनल गोरीले, हसीनो की बारात, लेडी कमांडो ऐं पश्तो फिल्म में ख़ज़ू, इंतकाम, नमडो, ज़ोर, वेनू, सैलाब ऐं चट्टान में बि पंहिंजा फ़नी जोहर ॾेखारिया। मंसूर बलोच 1984 ईस्वी खां 1994 ईस्वी ताईं लाहौर में रिहाइश इख्तियार कई, जिते फिल्म ऐं ड्रामनि में संदसि लाइ दरवाज़ा खुलियल रहिया ऐं संदसि अदाकारी जी ओज खे ॾिसी पंजाब वासी केतिरा ई सिंधी दुश्मन नासिर संदसि दुश्मननि जीअं कढ लॻिया रहिया, जिन न पिए चाहियो त सिंध ॼाओ मंसूर बलोच मुल्क जे फ़नी दुनिया जो हीरो ई रहे ऐं संदसि ख़िलाफ़ साज़िशनि जो सिलसिलो हलंदो रहियो। जॾहिं त मंसूर बलोच शादी पंहिंजे माइटनि मां कई, जिन में असद बेग, लुंड, गुल मंसूर बलोच, अकबर ख़ान, मेहरान ख़ान शामिल आहिनि। जॾहिं त गुल मंसूर पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हलंदे संदसि फ़नी दुनिया जे छॾियल सफ़र खे अॻिते हलाए रहियो आहे। गुल मंसूर 1999 ईस्वी खां PTV ते बादल जमाले जे ड्रामे मंज़िलनि ऐं मुसाफ़िरनि खां शुरूआत कई। जॾहिं त सिंध ॼाए हिन अज़ीम अदाकार मंसूर बलोच 3 मई 1994 ईस्वी धारे अंगारे जे ॾींहुं मंझंदि जो 3 वॻे लाहौर जे इक़बाल टाउन में फिल्मी दुनिया जे माण्हुनि जी बेअसी ऐं साज़िशी रवैयनि सबबु डिघे अरसे खां मायूस हो, जिते उन जे कशमकश वारी हालत में वफ़ात करे वियो। जॾहिं त संदसि मड़ लाहौर खां कराची आणे अबाणे क़ब्रस्तान बुछड़ी में मिटीअ मां हवाले कयो वियो। अॼु मंसूर बलोच जी वफ़ात खे काफ़ी साल गुज़री विया आहिनि, पर संदसि कयल फ़नी पोरियो सिंध वासियुनि खां न विसरियो आहे। उहो अॼु बि पंहिंजे न विसरंदड़ किरदारनि ज़रिए सिंध वासियुनि जे दिलनि में ज़िंदा आहे
मंसूर बलोच तमामु प्यार कंदड़ समाज जो इंसानु हो जेको कॾहिं बि ॿियनि जी दिलि आज़ारी न कंदो हुयो। हमेशह पंहिंजो पाण खे तकलीफ़ में विझी ॿियनि खे ख़ुशियूं मुहैया कंदो हुयो। धणी दर दुआ आहे त खेसि जवार रहमत में जॻह अता करे। आमीन। त इंशाअल्लाह उमेद आहे त जो मुख़्तसिर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं काफ़ी दोस्त अहिड़ा जेके चैनल खे सब्सक्राइब नथा कनि उन्हनि सां इहा ई गुज़ारिश आहे त चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो। असां सिंधियुनि जी बि थोरी सपोर्ट कयो जीअं असीं बि अॻिते अचूं। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।